आलमी शोहरत याफ़्ता नात ख़ान फ़क़ीर हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जे पेज ते 1 लख फॉलोअर्स कंप्लीट थिया आहिनि। उन में बिलख़ुसूस असांजे सिंध जे वॾे शाइर साईं मोहतरम जनाब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह अब्दुल अज़मी साहब सां असां हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम हलाए रहिया आहियूं, नसीहत नुक़्ता, जंहिंजी काफ़ी ज़बरदस्त मोट मिली आहे। उन खां पोइ मदाइन सां मुलाक़ात प्रोग्राम जेको हलायसि उनजी बि भली मोट मिली आहे। ऐं अव्हां जी ख़ुदि जी बि जेकी शाइरी आहे नसीहत भरी असां हिन पेज ते अपलोड कई आहे। अव्हां जो हिन पेज ते माशाअल्लाह तमामु घणो तजुर्बो थियल आहे। अव्हां जो हिन बाबति छा चवणु आहे, छा तसवर आहिनि अव्हां जा? अदा फारूक अहमद, जीअं त हिन दौर में सोशल मीडिया ते तक़रीबन 75% फ़ाहिशी राग या फ़ाहिशी वीडिया हलनि पिया। अहिड़े दौर में रातियां ॾींहं जाखोड़ करे तव्हां ऐं तव्हांजे वालिद साहिब जेका महिनत करे अॼु जे नओं नसल खे, नौजवान खे जेको तव्हां हमद जी सूरत में मालिक साईं जो ज़िक्र, तारीफ़, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ऐं इमाम अली मक़ाम जा क़सीदा ऐं अल्लाह वारनि जूं मनक़बतूं ऐं वक़्तनि ब वक़्तु जिथे बि सिंध में या पाकिस्तान में या किथे बि दुनिया में अफ़सोसनाक वाक़ियो थिए थो ऐं उन ते फ़ौरन जेको आहे कंहिं न कंहिं शाइर खां जेको आहे तक़रीबन जीअं उस्ताद अब्दुल अज़मी साहिब जन जा नसीहत जा नुक़्ता तव्हांजे पेज तां सिलसिलो हले थो ऐं अहिड़ी सूरत में हिदायत जा नुक़्ता, नसीहत जा नुक़्ता ॿुधी करे ॾाढो दिलि खे सुकून मिलंदो आहे ऐं काफ़ी असांजो नओं नसल जेको आहे इन मां लाभ हासिलु कयो आहे। ऐं मां दुआगो आहियां मोहतरम जनाब हाजी ख़ान मोहम्मद साहिब जो ऐं अदे फारूक अहमद साहिब अव्हां जो तव्हां हे दीनी ऐं मज़हबी जेका ख़िदमत कयो था, अल्लाह साईं तव्हांजी बारगाह पंहिंजी में क़बूल फ़रमाए। जी नादरीन, ही हुयो आलमी शोहरत याफ़्ता नात ख़ान फ़क़ीर हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जे तॾे ते हिकु नंढिड़ो ऐं मुख़्तसिर प्रोग्राम फेसबुक जे हवाले सां मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जा फेसबुक पेज ते 1 लख फॉलोअर्स कंप्लीट थिया आहिनि। ऐं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां साईं मोहतरम जनाब साईं मियां आबिद हुसैन निडर साहब, साईं ग़ुलाम आबिद कुरैशी साहब, उस्ताद लियाकत चाचड़ साहब, साईं शार आले सुन्नत साईं अब्दुल अज़मी साहब, अदा सदाकत अली मार साहब, अदा मोहम्मद यूसुफ सुमरो साहब, अदा नबीदा दींदर साहब, अदा अब्दुल समी ऐं जुमला जमायत हाजी रबनवाज़ साहब, हाफ़िज़ अली असगर साहब ऐं हाफ़िज़ खावंद बख्श, अदा मोहम्मद अली मार साहब ऐं जुमला जमायत कंहिं कंहिंजा नाला खणो जन हिन आलिशान प्रोग्राम में शिरकत कई। पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।